रही मौजूद दोस्तों असी मसनवी रूमी शरीफ पढ़ी रहा हूँ। हिन खां अॻु में 4 किस्सा गॾु पढ़ियासीं। किस्सो नंबर 31 वज़ीर जो अकेला ई ख़त्म करण खां इनकार। किस्सो नंबर 32 वज़ीर जो हर सरदार खे धार धार वली अहद बणाइण। किस्सो नंबर 33 वज़ीर जो अकेला ई में आबगाद करण। ऐं किस्सो नंबर 34 ताबेदार जो वली अहद करण। हिन में असीं 3 किस्सा पढ़ंदासीं। किस्सो नंबर 35 सभई पैगंबर बरहक आहिनि। किस्सो नंबर 36 माण्हुनि सां सदन अकुल मुताबिक़ मुखातिब थियण जी हिकमत। ऐं किस्सो नंबर 37 सरदारनि जो हिक ॿिए सां झगड़ो करणु। किस्सो नंबर 35 सभई पैगंबर बरहक आहिनि। दे चिराग अर हाज़िर आरी धर्म का हरे के बाशुद बसूरत गैर आ। जेकॾहिं तूं 10 ॾींहं हिकु जॻह ते आणे रखी त बि हर ॾींहों सूरत में ॿिए खां जुदा रहंदो। 10 ॾींहं बज़ाहिर 10 आहिनि पर सभिनी जी रोशनीअ में वहदत आहे। क़ुरान पाक में फरमायो वियो आहे त ला नुफर्रिकु बैन अहदिम मिन रुसुलिही। असीं अलाह जे रसूलनि मां कंहिं में तफ़रीक़ नथा कयूं। तइदाद लफ़्ज़नि में आहे, माना में वहदत आहे ऐं असुल शइ माना आहे। महिनत ऐं रियाज़त जे ज़रिए ज़ाहिर परस्ती ख़तमु करे छॾ ऐं वहदत नज़र ईंदी। जेकॾहिं तुंहिंजी रियाज़त बि कमु न करे त अलाह ताला जूं महिरबानियूं उन मंज़िल ते पहुचाईंदियूं। मोमिन जो क़ल्ब ऐं दिलि ज़ाते ख़ुदाबंदीअ जो मज़हर आहे। पंहिंजे जमाल सां दरवेशनि जूं टुटल दिलियूं जोड़े छॾींदो कर। आलम अरवाह में सभई हिकु बसीत जोहर हुआ, उज़वा बि कोन हुआ। जॾहिं उन ख़ालिस नूर जो मज़हर काइनात बणी त उन में तअदद यानी ॻाढ़ाटो पैदा थी वियो। जीअं सिज जी बसीत रोशनी मुख़्तलिफ़ कुंगरनि ते पइजी तअदद क़बूल कंदी आहे। रियाज़त जे ज़रिए मुख़्तलिफ़ मज़हरनि खां क़तअ नज़र जी ताक़त पैदा करियो था त उहो तअदद ऐं फ़र्क़ु मिटिजी वञे। किस्सो नंबर 36 माण्हुनि सां संदन अकुल मुताबिक़ मुखातिब थियण जी हिकमत। शरह ई रा गुफ्त में मन अज़मरे लेके तरसम ताना लर्ज़द ख़ातिरे। हिन राज़ जो तफ़सील ज़ोरो शोर सां बयानु कर पोइ पर आउं डिॼां थो त किथे का दिलि लग़्ज़िश न खाई वञे। हिन बयान जा नुक़्ता तलवार वांगुरु तेज़ आहिनि। ढाल न अथई त भॼी पासे थी। उन करे मूं तलवार खे मयाण में रखियो आहे तां त को उबतो पढ़ण वारो मतां उबतो पढ़े। हाणे असीं किसे जे इख़्तिताम ते अची वियासीं त वज़ीर जे मरण खां पोइ उन जा पेशवाओ थिया ऐं संदसि क़ाइम मक़ाम थियणु घुरियाऊं। किस्सो नंबर 37 सरदारनि जो हिक ॿिए सां झगड़ो करणु। यक अमीरे ज़ा अमीरा पेश रफ़्त पेशे आ क़ौमे वफ़ा अंदेश रफ़्त। यानी उन्हनि सरदारनि मां हिकु सरदार अॻिते वधियो ऐं उन वफ़ादार क़ौम जे अॻियां वियो। हिकिड़े चयो त आउं क़ाइम मक़ाम आहियां, हीउ दफ़्तर दलील आहे त हाणे क़ाइम मक़ामी ते मुंहिंजी दावा दुरुस्त आहे। ॿियो सरदार बि दफ़्तर खणी आयो। ईअं सभई सरदार उथी पिया। हर हिक वटि वॾो लश्कर हो। तलवारूं मयाण मां निकिरी आयूं। लखे ईसाई मरी विया। ख़राब अखरोट में टुटण जो आवाज़ खां सवाइ कुझु कोन हूंदो आहे। जेको मिठो आहे उहो क़ीमती आहे। जिस्म जी परवाज़ बातिनी ख़ूबियुनि जे ज़रिए हूंदी आहे। ए सूरत जा पुॼारी अहले बातिन जो हमनशीन थी त तोखे इनाम मिले। उहो रूह जंहिंमें का बुज़ुर्गी न आहे उहो मयाणे में काठीअ जी तलवार वांगुरु आहे। ज़िंदगीअ में कुझु क़दुरु ऐं क़ीमत थी सघे थी। मरण खां पोइ जहनुम जो ॿारणु आहे। मैदान अशर में उहो ई रूह कम जो साबित थींदो जेको फ़ज़ीलतुनि सां टिमटार हूंदो। जेकॾहिं पंहिंजे रूह खे आबदार तलवार वांगुरु क़ीमती बणाइणो अथई त रहबर कामिल जी सोहबत अख़्तियार कर। उहा सोहबत अक्सीर आहे। शेखे तरीक़त उन खे बनाए जंहिंमें आसारे नबूअत नुमाया हुजनि ऐं उन जी दिलि मोतीअ वांगुरु साफ़ हुजे। रहबर कामिल जी सोहबत 100 सालनि जी बेरिया इबादत खां बहितर आहे। इंसान खे रहबर कामिल जी मोहबत जो शेदाई हुजणु घुरिजे। शेख कामिल जे वजूद खां इंसान खे मायूस न हुअणु घुरिजे। इंसान जी तबियत जी तक़ाज़ा मुख़्तलिफ़ हूंदी आहे।
कंहिं दौलत वारे दरवेश जो दामन झल तां त उन जी बुज़ुर्गीअ मां तूं बुलंदी हासिल करी। नेक सोबत तोखे नेक बनाईंदी, बदबख्तीअ जी सोबत तोखे बदबख्त बनाईंदी।